करमपुर में ॾाहणी बिरादरी के माण्हुनि मीरमद ॾाहणी, पुनल ॾाहणी, नूरमद ॾाहणी ऐं ॿियनि मीडिया सां दाईंदे इल्ज़ाम हणंदे चयो त कंधकोट गोलीमार वारे इलाइक़े राजा पेट्रोल पंप भरिसां वाक़े मस्जिद उस्मान गनी मौलाना अब्दुल समी मीरानी जे ज़ेर निगरानी हेठि आहे, जिते ॿार पढ़ाईंदड़ मौलवी रबनवाज़ पौड़ ॿारनि ते बिला जवाज़ ज़ालमाणो तशदद करे थो। ताज़े वाक़े में मौलवी रबनवाज़ पौड़ जे तशदद में असांजे मासूम ॿार नसीबुल्ला पुट पुनल ॾाहणी हथ खां माज़ूर थी वियो आहे। मुज़ाहिरीन वसवारनि खां मुतालबो कयो त वाक़े जो नोटिस वठी जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। हर वक़्तु आगाहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।